अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। दोस्त के बेटा आहिनि, जेतिरा बि दोस्त ॻाल्हाइण चाहिनि सभिनी खे इजाज़त हूंदी, जेके न ॻाल्हाए सघंदा उन्हनि खे बि घुराईंदासीं जो पंहिंजो तारफ़ पंहिंजी ज़ुबानी पाण अची कराइनि। कुझु दोस्तनि मूंखे नाला यादि हुया, मूं वठी छॾिया। साईं गुलाम मुस्तफ़ा साहिब वेठो आहे, लिसनर आहे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जुमे जो अयूब खोसो जेको वॾो शाइर समझ सघे उहो पढ़े ऐं पढ़ाए जो लिसनर आहे। इहे सोचुनि जी सुराण प्रोग्राम मां कंदोसि, उन मां इहे वधिया। ऐं मां सम्झो गुलाम शबीर पीरानी आहे। साईं घोटकी जो कहिड़ो आहे साईं बख्शली मिंगरा, ये असांजा रेडियो लिसनर आहिनि। सब का पहिरीं मुंहिंजा मान वारा उस्ताद जेके रेडियो पाकिस्तान असांजो उस्ताद आहे ऐं रेडियो पाकिस्तान में जेके कमु कंदड़ तमामु प्यारा माण्हू, चाहे वो रेडियो पाकिस्तान हैदराबाद हुजे, कराची हुजे, मिठी हुजे, मिर्शा हुजे, लाड़काना हुजे या लाहौर, मुल्तान, उहे सभई असांजा उस्ताद आहिनि। अॼु असां जेकॾहिं पहुता आहियूं रेडियो नेटवर्क छोल त असांजो आवाज़ पहुचे थो त हिन उस्ताद जे करे पहुचे पियो। ऐं असांजा आउं पाण हिकु बेसिकली रेडियो लिसनर आहे। 1988 खां वठी लिखंदो पियो अचां। जॾहिं फेसबुक जी दुनिया आई, फेसबुक जी दुनिया ते लाइव जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो ऑडियो जो, त मूं इहो ई सोचियो त हूं त असां रेडियो पाकिस्तान ते पहुची बि नथा सघूं या कंहिं चैनल ते, छो त पंहिंजो हिकिड़ो फेसबुक ते चैनल खोलियो ऐं उतां शुरूआत कयूं। इहो सभ खां पहिरीं पाकिस्तान में इहो थी सघे तो मूंखे एज़ाज़ आहे जो रेडियो नेटवर्क छोल जे नाले सां मूं खोलियो ऐं इन खां पोइ काफ़ी थींदा रहिया, जिन में काफ़ी दोस्त जे नवां फेसबुक ते जेके दोस्त लिखंदा हुआ उहे काफ़ी दोस्त हुआ। उन खां पोइ असांजा सीनियर दोस्त जॾहिं मोबाइल टच मोबाइल जो थी वियो त काफ़ी सीनियर दोस्त असां सां गॾु जुड़ी चुका ऐं उहे बि लिखणु शुरू कयूं। ऐं जेके मेड़ाका आहिनि सभ खां पहिरीं त डॉक्टर कुर्बान जंहिंजो नालो मूंखे कोन थो अचे। बहरहाल उहो इन करे त सिकंदर सरवाण हिकिड़ी वज़ाहत करणु चाही पई कंहिं बि इदारे जे कंहिं फ़र्द लाइ, मां नालो कोन थो कयां, त उन शख़्स जेको आहे सो कंप्लेन कई। स्टेशन डायरेक्टर ऑर्डर कढियो। स्टेशन डायरेक्टर जे ऑर्डर निकिरण सां असां चारि जेके दोस्त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभिनी आयल दोस्तनि खे भलीकार कयूं था। ऐं हाणे आउं स्टेज ते दावत ॾींदुसि हिन प्रोग्राम जे सरवाण साईं सिकंदर सरवाण साहिब खे तो अचनि ऐं स्टेज ते वेहनि। बेहतरीन रेडियो लिसनर आहे जेको रेडियो लिसनर मां हिकु बाक़ाइदे चैनल हलाए थो ऐं तव्हां सभई दोस्त जो चैनल ॿुधंदा आहियो। जो रेडियो गुलाम जाफर शहर खे वेझर पढ़ाए पाण खे पाए छॾी, बाक़ी मूंखे खणी न ॾींदो ख़ैर जी ॻाल्हि साईं पायो पायो मां नथो पायां, ॾिसण ॾिसी छॾियो मूंखे मां जॾहिं न पातो आहे मता जो त साईं पाण लथे खां वरी पोइ अवेरो न थींदो।
लथे खां वरी पोइ अवेरो न थींदो, फुटी बाख पोइ अंधेरो न थींदो। फुटी बाख पोइ अंधेरो न थींदो। साईं यादि कयो, ॾिसो तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। फुटी बाख पोइ अंधेरो न थींदो, ईअं वार छोड़े हवा में न छॾ तूं। ईअं वार छोड़े हवा में न छॾ तूं, कसम सां चवां थो सवेरो न थींदो। ऐं गौर समुझण जी सुठो आहे। इजाज़त वठूं छो चुमी जी गलन खां, इजाज़त वठूं छो चुमी जी गलन खां, चपन खां वॾो को वॾेरो न थींदो। वाह वाह वाह। ॻाल्हि पंहिंजी जॻह ते आहे। सो मुंहिंजा जेके किताब आया उहे मूंखे ईअं थियो, किताबनि जो लाड़ो ईअं थियो जो मुंहिंजा सही जवाब हूंदे हिकिड़ी स्टेशन ते नालो न आयो, ॿीं ते बि न आयो, टीं ते बि न आयो। पोइ मूं सोचियो त बहितर आहे त हाणे मां नाले खे पासीरो रखे मां छो न किताब तरतीब ॾियां। अहिड़ी अहिड़ी ॼाण जा नयूं नयूं जेका नायाब किताबनि मां खणां, उन नायाब किताबनि मां खणूं। 3 जुल्द शाह जा शीज़ाई तरतीबनि मां। शाह जा शीज़ाई पेर परूड़े खण क्विज़ में, ॾोरण मजा ॾस, पेर परूड़े खण नसर में, ऐं ॾोरण मजा मुझो पंहिंजो गज़ल आहे त हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो। हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो, मरण खां पोइ जिण जी का सदा आई त छा थी पियो। अज़ाबनि में उमिरि गुज़री अञा कहिड़ो कहर थींदो, अज़ाबनि में उमिरि गुज़री अञा कहिड़ो कहर थींदो, लहद अंदरि लहण खां पोइ सदा आई त छा थी पियो। हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो, मरण खां पोइ जीअण जी का सदा आई त छा थी पियो। समूरी ज़िंदगी तो बिन ज़हर जो ॼण प्यालो, समूरी ज़िंदगी तो बिन ज़हर जो ॼण प्यालो हो, उन्हीं अमृत खे पीअंदे का दवा आई त छा थी पियो। हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो। अदा तुंहिंजी सज़ा तुंहिंजी, अदा तुंहिंजी सदा तुंहिंजी, वणी जेका हुई दिलबर, जुड़ियल जिंद सां जुड़ी जेकी जफ़ा आई त छा थी पियो। हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो। क़ब्र ते गुल छटण आहे, क़ब्र ते गुल छटण आहे, जॾहिं पूरे हलिया कांधी, कॾहिं तुंहिंजे अचण जी का अदा आई त छा थी पियो। हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो। तुझे कदमनि जे आहट जो जॾहिं पड़लाव पियो कनि थी, तुझे कदमनि जे आहट जो जॾहिं पड़लाव पियो कनि थी, तॾहिं तुंहिंजे वफ़ाउनि जी हवा आई त छा थी पियो। हयातीअ में जफ़ा खां पोइ वफ़ा आई त छा थी पियो, मरण खां पोइ जीअण जी का सदा आई त छा थी पियो। अॼोको प्रोग्राम अवां सभिनी जे ॾिसो हिनखे चुमी नथो ॾियां, लेकिन ईअं चइबो नवाज़ सिर्फ़ु चुमी जी जान छॾायो।